हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। मेहरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। श्री गोस्वामी वल्लभाचार्य वटि हिकु दफ़े हिकु पुरुष आयो जंहिंजो हृदय पत्थर जहिड़ो सख़्त हो। पर अची अर्ज़ु कयईं त साईं, भक्ति जो मूंखे रस्तो ॿुधायो। स्वामी जिन सवाल कयसि त दुनिया में कंहिं सां प्रेम मोहब्बत या इश्क कयो अथई? जवाब ॾिनई त न। महात्मा चयसि त अवल पंहिंजो हृदय निर्मल करे कंहिं इंसान सां प्रेम रख त पोइ परमात्मा जी भक्ति जे लाइक़ बणिजी सघंदे। फरीद साहिब हिकु दफ़े हिकु नगर में वञी रहियो। घणाई हिन वटि सत्संग ऐं दर्शन लाइ अचण लॻा। हिकु जवान छोकिरो बि ईंदो हुओ। हिकु ॾींहुं अर्ज़ु कयईं त फ़क़ीर साईं, महिर करियो ऐं मूंखे ख़ुदा जो दोस्त बणायो त उन यार जो दर्शन कयां। फरीद साहिब पुछियसि त को दुनियावी इश्क या प्रेम कमायो अथई? चयईं त न। फ़क़ीर साहिब चयसि त अवल इहो कमाए त ॾेखार त पोइ तोखे फ़क़ीरी जी वाट ॾिसजे। ॾह त ॾुखियो कमु न अथई बिल्कुलु। हू वियो हिकु बर वारे नगर में जिते हिकु बादशाही महल हुओ। जिते दर वटि हिन हिकु नौजवान कन्या बीठल ॾिठी। ख़्यालु आयसि त परे वरी केॾांहुं वञां। यकदमि उन कन्या में मन लॻायईं। हिन कन्या बि ॾिठो त ही मुंहं में अखियूं थो फाड़े ॾिसे। जेके ज़ालूं हूंदियूं आहिनि, कन्याऊं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे इहा शक्ति ऐं ॿुधी थींदी आहे जो मर्द जी दृष्टि नज़र खे ॾिसी सुञाणी वञनि थियूं। हू यकदमि मर्द जी परख करे सघंदियूं आहिनि त हीउ कहिड़ी नियत सां मूंखे ॾिसे पियो। जंहिंखे संत सारीन सो ज़रूरु धर्मात्मा हूंदो। जिते हू चइजे त जंहिं लाइ ज़ालूं ईअं सम्झनि। रजब थो चवे त सचो योद्धा इहो आहे जंहिंजी वीरता जी साराह संदसि दुश्मन बि कनि था। उन कन्या बि सम्झी वरितो त हीउ नौजवान जी दृष्टि जेकी मुंहं में आहे सा ख़राबु आहे। सो पंहिंजनि दासियुनि खे हुकुम कयईं त हिन जवान खे हितां परे कढो। दासियुनि अची सिपाहियुनि ऐं ॿियनि नौकरनि खे चयो जिन हिननि खे मारियो बि, पर हू हुतां न चुरियो। आख़िर खिलियो खिलायो चवणु लॻो त मां हिन कन्या ते मोहित थी पियो आहियां। मंसूर खां पुछियो हुआईं त इश्क छा आहे? चयाऊं त पोइ ॿुधाईंदुसि। जॾहिं सूर्य ते चढ़ियो तॾहिं चयाईं त ही इश्क आहे। रुॻो वरियूं कथाऊं कहाणियां ॿुधणु, राग ऐं शब्द ॻाइणु, मालाऊं फेरणु भक्ति न आहे। मगर जॾहिं ज्ञान रूपी तूफ़ान सां सभु कुझु नास थी वञे ऐं प्रेम जी बारिश थिए तॾहिं इहा भक्ति आहे। हू जवान उते ई धरणो मारे वेही रहियो, न खाए न पीए। आख़िर राजा खे बि ख़बर पई। वज़ीर खे चयईं त ही त असांजी बेइज़ती आहे, सो कुझु त करणु घुरिजे। वज़ीर चयसि त साईं, आशिक़ जी ॾाढी जेकी दिलि हूंदी आहे ॾाढी नरम थींदी आहे। हिन जी पुकार बि जे धणी ॿुधी त बादशाही जी त का ख़ैर न आहे। सो को तरीक़ो इख़्तियार करणो पवंदो, को न को तरीक़ो करणो पवंदो। हिन जो इंसाफ़ करणो पवंदो। हिन जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। राजा चयसि त हिन खे त बंदूक जी गोली सां उॾाइणु खपे। वज़ीर चयो त ईअं सख़्ती करणु न घुरिजे। आशिक़नि जी दिलि जी इहा ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। राजा खे ॾाढी कावड़ हुई, पर वज़ीर चवे त साईं, आशिक़ खे केरु मारे सघंदो? हू को थधो साहु खणे त इहो बि चङो न आहे। आख़िर चयाईं त जहांपना, मां बिल्कुलु ऊची ॾाकण थो घुरायां ठारायां थो ऐं उनखे उन जी चोटीअ ते चढ़ाए चइबो त हेठि टुपोरे। जे हू सचो आशिक़ हूंदो त बि उन न मरंदो, न त पुर्ज़ा पुर्ज़ा थी वेंदो।
वज़ीर जो चवणो हो त अगरि आउं हिकिड़ी वॾी ॾाकण ठारायां ऐं उन आशिक़ खे चवां त तूं चढ़ मथे, अगरि हू सचो आशिक़ हूंदो त टुप ॾियण ते कोन वणंदो। अगरि हू सिर्फ़ु ॾेखारण लाइ या राजा जी दौलत पाइण लाइ इश्क करे वेठो आहे त पुरज़ा पुरज़ा थी वेंदो। वज़ीर 500 ॾाकनि वारी मंज़िल ठाराई जितां करण सां केर बि बची न सघंदो। पोइ आयो उन जवान वटि ऐं हिन खां पुछियईं त अबा छा खपेई? हिन चयो त मां राजा जी कन्या ते आशिक़ आहियां, उहा मूंखे मिले कीअं बि करे। वज़ीर चयसि त इहा ॾाकण ॾिसे पियो, हिन ते चढ़ी चोटीअ तां हेठि टुप ॾे। उहो त कंहिं बि सोच वीचार खां सवाइ यकदमि मथे चढ़ी वियो ऐं मथे पहुतो त हेठि उहा कन्या बि बीहारी वई। हिन वठी टुप ॾिनो ऐं अची हेठि किरियो। कंहिं चयो त मरी वियो आहे, कंहिं चयो त रुगो बेहोश आहे। फरीद साहिब बि उन वक़्तु उते अची पहुतो। चयईं त आशिक़ इश्क खे काल बि मारे नथो सघे। आशिक़ खे न, इश्क खे काल बि मारे नथो सघे। राजा खे चयईं त ही पंहिंजी कन्या खे चओ त हिन सां प्यार करे त ही उथी वेंदो। सच पुछ हू कन्या अञा उन जे भरिसां वञी वेठी त हू उथी बीठो ऐं गुरु फरीद साहिब खे ॾिसी सजदो कयईं। फरीद साहिब त हाणे चयसि त हाणे ॿुधा त हिते रहणो अथई ऐं बादशाही वठणी अथई या अॻिते हलंदे। चयईं त भॻवान त मूं सभु अव्हांजे हुकुम जी पूर्ति करण लाइ, तव्हांजे हुकुम ते अमल करण लाइ इहो कयो। मूंखे अॻियां हलणो आहे। जॾहिं भक्ति मार्ग में माण्हू हले थो न, हुनखे बि रिद्धियूं सिद्धियूं हासिलु थियनि थियूं, पर हू उन्हनि मां अटकी पियो त असुल भक्ति हासिलु करे न सघंदो। ॾिस, नवां शुरू मूंखे भक्ति हूंदा आहिनि न, जेके भक्ति शुरू कंदा आहिनि उन्हनि खे वक़्त सां गॾु भक्ति में सक्सेस, कामयाबी ऐं रिद्धियूं सिद्धियूं मिलंदियूं आहिनि। अगरि तूं रिद्धि सिद्धि जे चकर में अची पंहिंजी भक्ति खे छॾे ॾिने त अॻियां भक्ति कोन वधाए सघंदे ऐं कामयाबु कोन थी सघंदे। इहा सिर्फ़ु माया आहे तव्हांखे अटकाइण लाइ। फरीद साहिब इन जवान खे चयो त पुत्र ॾिस त ही कन्या कहिड़ी न सुंदर ऐं जवान आहे। अखि खणी हिन खे ॾिस त सही। ॾिसी चयईं त साईं, हिन जे चहिरे ते त दाग़ आहिनि। फरीद साहिब चयो, चङो, हाणे हल त तोखे बेदाग़ सूरत जो दर्शन करायां। हू जवान सभिनी खे मथो टेके उन कन्या खे बि सजदो करे गुरूअ सां हलियो अॻिते विख वधाइण वास्ते। मतिलबु त परमात्मा जे पाइण लाइ दिली मोहबत घुरिजे। हिन कथा में सिर्फ़ु सम्झाइणी इहा हुई ऐं कंहिंसी मोहबत भले न कयो, पर अव्हांखे मोहबत हुजण खां पहिरीं अव्हांखे मोहबत जो एक्सपीरियंस हुजे त कीअं मोहबत थींदी आहे, अहसासु हुजे। गोपियुनि में कृष्ण लाइ अहिड़ी भक्ति हुई जो दुनियावी नाता फिटा करे छॾियाऊं ऐं हुननि जे मन में रुगो कृष्ण थे वसियो। ऐं पाण बि कहिड़ो रिश्तो निभायूं, पर पंहिंजो बि कृष्ण भॻवान सां हिकिड़ो ई रिश्तो हुजे, पिता जो। हर को पंहिंजे हिसाब सां रिश्तो रखी सघे थो त पिता हूअं त पाण सभिनी जो जगत पिता आहे, त पिता जो रिश्तो बहितरु आहे। जॾहिं अहिड़ो प्रेम परमात्मा में थींदो तॾहिं आत्मा जो दर्शन में देरि ई कान्हे। भॻवानु चवे थो त अहिड़ो भगत मुंहिंजे स्वरूप खे यकदमि प्राप्त करे थो। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि तक शेयर कजो। चओ जय सियाराम।